टंडलियार जे जेम खाना में ओचितो हींअर बाहि लॻी आहे। हिते आउं मौजूदु आहियां। हिते जेको आहिनि लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिते जी जेको मैनेजमेंट कमेटी जे मेंबरान आहिनि ऐं सेक्रेटरी आहे, उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेको आहे बाहि लॻी आहे शॉर्ट सर्किट जे करे लॻी आहे। हिते जेको लखनि रुपए जो सामान आहे सड़ी राख थी वियो आहे। जॾहिं ते हिते जेको अमलो आहे म्यूनिसिपल कमेटी टंडलियार खे बि फ़ोनूं कयूं आहिनि, पर हुनजी अमलो हिते न पहुचियो आहे, न हुते जी फायर ब्रिगेड गाॾियूं पहुती आहे। जॾहिं ते हिते जे अमले पोइ टंडलियार ज़िले जी जेको इंतिज़ामिया आहे उहो मुख़्तलिफ़ टाउन कमेटियुनि मां जेको फायर ब्रिगेड जी गाॾियूं घुरायूं आहिनि, हुन बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। जंहिंखां पोइ हिते घणो नुक़सानु थियो आहे। नुकसान का तो हम कोई अंदाज़ा नहीं कर सकते हैं, लेकिन जो नज़र आ रहा है ज़ाहिरी तौर पे सामने हम यहाँ देख रहे हैं डाइनिंग हॉल है ना, जिसमें सोफ़े वगैरह पड़े थे। मीटिंग हॉल है, डाइनिंग हॉल कह लो उसको, एक हॉल हमारा है, उसमें सोफ़े 30-40 सोफ़े पड़े हुए थे, एसी वगैरह है, उसमें टेबलें थी। अभी ज़ाहिरी तो जो नज़र आ रहा है फ़िलहाल तो वो नज़र आ रहा है। अब फायर ब्रिगेड आए तो हमने काफ़ी देर से जो है ना रब्ता कर लिया फायर ब्रिगेड बल्दिया से सबसे, लेकिन अभी तक फायर ब्रिगेड पहुँची नहीं है। अब कोई फायर ब्रिगेड आए, कुछ अगर पानी वगैरह आगे जाने की पोजीशन हो फिर अंदाज़ा हो क्या है। फिलहाल तो ये नज़र आ इसको जो है ना, हमको घंटा तो हमको पहुँचे हुए हो गया है, और मुझे फ़ोन पे इतला हुई है तो मैं वहाँ फ़ौरन से निकला हूँ घर से, और उस वक्त जो चौकीदार ने बताया कि धमाका हुआ है। जी, तव्हां जेम खाने जे मैनेजमेंट कमेटी जा जेको मेंबरान आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, शहरियुनि जो बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हुननि जो सभिनी जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी जी नाइली जे करे जेकॾहिं उहे बर वक़्तु अची वञनि त एतिरो नुक़सानु न थिए आहे। असां आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त फौरी तौर ते हिते हंगामी बुनियादनि ते फायर ब्रिगेड जो अमले खे मुतहरिक कयो वञे त जीअं फौरी तौर ते जिते बि बाहि लॻे फौरी तौर ते रसी उन बाहि ते कंट्रोल कनि। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडवाला।